माण्हुनि खे अन्न जी अणाट न पर मोहबत जो ॾुकर मारे थो। मदर टेरेसा। जग मशहूर समाजी कारकुन मदर टेरेसा अग्निस गोन्सा बेजाग्जियो जे नाले सां 27 अगस्त 1910 ईस्वी धारे अल्बानिया जे ॻोठ में ॼाई। 18 सालनि जी उमिरि हिकु हाथफी आवाज़ जंहिंखे हू काल विदिन अ काल सॾे थी, जे मुहाबे हुन इंसानी ख़िदमत जी ज़िम्मेवारी खईं। उन सिलसिले में संदसि कम जी शुरूआति कलकत्ते खां 1946 ईस्वी में थी, जिते हू स्कूल में ॿार पढ़ाईंदी हुई। 1979 ईस्वी में संदसि ख़िदमतनि एवज़ खेसि नोबेल प्राइज़ मिलियो ऐं आलमी सतह ते मन्ता हासिलु थियसि। एशिया जे पुठिते पियल मुल्क हिंदुस्तान में मदर टेरेसा जहिड़ा किरदार मलाइकनि जे लाइ सही वाट जी निशानदी कंदा रहनि था। ऐं अॼु जॾहिं मदर टेरेसा जेकॾहिं सिंध में अचे हा त असीं उनखे ज़रूरु ही चऊं हा त ही आहे सिंध। मदर टेरेसा ही आहे कचो ऐं ही आहे पको ऐं ही आहिनि सरकारी अस्पतालूं। अम्मा टेरेसा हिन अमीर डॉक्टर जेको पंहिंजे ख़ानगी क्लिनिक हलाए थो, खेसि चओ त मुंहिंजे बचनि जो इलाज करे। अहिड़ी अज़ीम ऐं आफ़ाक़ी हस्ती खे जो ज़िक्र कंदे अॼु असीं कुझु न कुझु उन खां ज़रूरु सिखंदासीं। अचो त उन ते हिकु नज़र विझूं। असीं जेके पालणहार जा ख़लकियल आहियूं, तन जो कमु ई आहे ॿियनि सां मोहबत करणु ऐं ख़ान मोहबत हासिलु करणु। तंहिं करे मोहबतनि जी वहिंवार में ख़ौफ़ज़दा थियणु फुज़ूल आहे। जॾहिं बि का ॾुखी शइ ॾिसो त सम्झो त धणी वटि अव्हां जी अहमियत आहे, हू अव्हां सां प्यारु करे थो। मुंहिंजो अहिड़नि हज़ारनि माण्हुनि सां वास्तो पइजे थो जेको बुख, बीमारी, अकेलाई ऐं प्यार न मिलण करे अजल जो शिकार थियनि था, पर मूं खेनि कॾहिं बि कंहिंखे पिटींदे ऐं दाहूं कंदे न ॾिठो आहे। हिकु भेरे मूं हिकु शख़्स खे रस्ते ते खुलियल नाली मां खयो ऐं घर वठी आईमांसि। हुन का रड़ या ॿोकड़ कोन कयो ऐं न कंहिं ते इल्ज़ाम हुयो। हू रुगो इहो ॿुधाए सरहो थियो त आउं रस्ते ते हिकु जानवर वांगुरु किरियो पियो हुउसि ऐं हाणे कंहिं मलाइक वांगुरु लाॾाणो पियो करियां, छाकाणि त मूंखे मोहबत मिली ऐं मुंहिंजी परघोर लधी वई। ॾिसो त सही, कुझु कलाकनि खां पोइ हू जॾहिं गुज़ारे वियो त बि संदसि चपड़नि ते मुश्क जा मोती पखड़िया पिया हुआ। हीउ सॼो मौजज़ो उन प्यार जे करे हो जेको खेसि असांजे नर्सनि जे तरफ़ां तोहफ़े में मिलियो हो। कुझु महीननि जी ॻाल्हि आहे त मूं कंहिं कम सांगे दिल्ली वञणो पियो, जिते मूंसां समाजी ख़िदमतनि जे शोबे जो वज़ीर मिलियो। मूं हुनखे चयो, अमड़ टेरेसा, अव्हीं ऐं असीं सभु हिकु जहिड़नि समाजी ख़िदमत करियूं पिया, पर असांजे विच में फ़र्क़ु इहो आहे त असीं सभु कंहिं न कंहिं फ़ाइदे लाइ ईअं पिया करियूं, जॾहिं त तव्हां बिना कंहिं मुफ़ाद जे। सच पुछो त भारत में माण्हू बुख वगी कोन था मरनि, पर असल में हुननि जो लाॾाणो मोहबत जे ॾुकर करे थिए थो, या भव भरे अकेलाई ऐं ख़ौफ़नाक बेपरवाही विचां, जेका त बुख खां वधीक चीरींदड़ चीज़ आहे। ओघड़ रुगो कपिड़ो न हुजण करे कोन थी थिए, पर उहा किरदार ऐं वकार जी अणाट सबबि बि थिए थी। अॼे खां महरूमी रुगो सिरनि सां ठहियल घर न हुजण जे करे ई कान्हे, पर इंसाननि खे विसारे छॾण सां बि माण्हू अॼे खां वांझो थी पवे थो। केॾी न अज़ियत भरी ॻाल्हि आहे कंहिंखे विसारे छॾणु या रद्द करे इहो तासुरु ॾियणु त उन्ही सां कंहिं जो को बि संग सियापो कोन्हे। आउं अॼु ताईं इहो ॾियारो विसारे कोन सघी आहियां जॾहिं लंडन में घुमंदे मूं हिकु अहिड़ो शख़्स नज़र आयो जंहिंजा हाल ॾिसी मूं महसूसु कयो त खेसि समाज ॾाढो नज़रअंदाज़ कयो आहे। आउं इहो महसूसु कंदे ॾांहुं वधियुसि ऐं संदसि हथड़ो पंहिंजे हथ में वरितुमि। जीअं ई मूं संदसि हथु लोॾियो त हुन चयो, अड़े हाय, केॾनि ॾींहंनि खां पोइ मूं कंहिं इंसान जे हथ जी गर्मी महसूसु कई आहे। उन महिल हू मूंखे को नओं शख़्स नज़र आयो। संदसि अखियुनि में ख़ुशी जी लहर चमकी पई। अॼु तव्हांखे ॿुधायां पई त इहो हथ मिलाइण ई हो जंहिं मुंहिंजी ज़िंदगी फेराए छॾी। हिकु ॿिए दफ़े जी ॻाल्हि आहे त को हमरा असांजे घर आयो ऐं मूंखे ॾसियाईं त हिकिड़े घर में 8 ॾींहंनि खां ॿार बुखिया वेठा आहिनि, भलाई करे संदर लाइ कुझु करियो। मां फौरन थोरा चांवर खणी उन्हनि ॿारनि वटि पहुतुसि ऐं पोइ जेका शुक्रगुज़ारी मूं संदर मासूम अखियुनि में ॾिठी सा ॿुधाए कोन थी सघां। धणी ॼाणे त उहे कॾहिं खां लंघण ते हुआ, पर हू एतिरा परेशान ज़रूर हुआ जो बुख जी बेक़रारी वचां हर पए हेॾां होॾां वांझायूं।
जॾहिं त संदन अखिणियुनि हेठां कारा चुटा पइजी चुका हुआ। मूं चांवर संदन माउ खे ॾिना, जेका उहा खणी वई ऐं फेरो ॾेई मोटी आई त संदसि हथ ख़ाली हुआ। ख़ान मूं जॾहिं पुछो त हू केॾांहुं वेई हुई ऐं इहो बि त चांवर केॾांहुं कयाईं, त हुन वराणियो पाड़े में ॿिया बि लंघण ते वेठा हुआ। खेसि सुध हुई त के ॿिया वीचारा बि बुखिया वेठल हुआ। मूंखे इन ॻाल्हि ते का हैरत कान थी, पर एतिरो तअजुब ज़रूरु थियो जो उन हालत में बि खेसि पाड़े वारनि जी बुखे हुजण जी सुध हुई। इन करे जो असां जॾहिं पाण कंहिं ॾुंझे में हूंदा आहियूं त ॿिए जे हाल मालूम करण लाइ को ख़्यालु ई न ईंदो आहे। जस हुजे हिन अज़ीम औरत खे जंहिं पंहिंजे घर लॻ वेठल इंसाननि लाइ एॾे उकीर जो मुज़ाहिरो कयो। उहे ई लाफ़ानी उसूल आहिनि जेके असांखे ग़रीबनि खां सिखणु घुरिजनि। शायदि अव्हांखे ख़बर कान्हे त बुख केॾो बुछड़ो टोल आहे, इन ई करे जो अव्हां मां कंहिं लंघण कोन कढियो हुजे। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे त का नंढड़ी बालकड़ी मूंखे वाह वेंदे हथ आई। संदसि मासूम मुख ते बुख जा हाञा ताज़ा बीठल हुआ। तंहिं करे मूं यकदमि खेसि मानी ॾिनी, पर मूं ॾिठो त हुन मानी थोरी थोरी करे थी खाधी। मूं खेसि चयो, बचड़ी सॼी मानी छो नथी खाईं? हुन मूंखे वेगाणप विचां वराणियो, अम्मी डिॼां थी त जे ही मानी जल्दी पूरी थी वई त वरी बुख काटणी पवंदी। त इहा आहे असांजी सृष्टिअ ते इंसाननि जी हालत। पोइ आउं जॾहिं कलकते आयुसि त मूं मां केतिरा ई माण्हू गॾु आया जेके तालीमी इदारनि मंझि मोकलनि हुजण करे ईंदा हुआ ऐं हफ़्तो या 2 महीनो अधु रही वरी वापसि हलिया वेंदा हुआ। मंझंदि घणाई ज़िंदगी लाइ हथ पेर हणंदड़ माण्हुनि जे कमरे में वञण खे अहमियत ॾींदे हमेशह चवंदी हुई, पंहिंजे घर में त सभु कुझु था ॾिसूं, पर कॾहिं बि गोश न ॾिठोसीं। मदर, सच पुछो त अव्हां असांखे ॾिसण ऐं ध्यानु ॾियारणु सेखारियो आहे। असांखे पक आहे त असीं घर पहुची ईअं ई कंदासीं जीअं अव्हीं पिया करियो। सच पुछो त वापसि वञी असीं अहिड़नि इंसान खे ॻोल्हींदासूं जेके असांजी तवजह ऐं मुहबत जो तालबू आहिनि। हिकु दफ़े जो वाक़ियो आहे त नई शादी कयल जोड़ो कलकतो छॾण खां पहिरीं असां वटि आयो ऐं झझा ॾोकड़ ॾींदे चयो त उन्हनि पैसनि मां माण्हुनि लाइ तेवण जो बंदोबस्तु करियां। छाकाणि जो खेनि सुध हुई त आउं कलकते में 6-7 हज़ार माण्हुनि लाइ मानी ठाराहींदी आहियां। मूं खां हैरत मां पुछो, पर अव्हां एॾा ॾोकड़ आंदा किथां? हुननि वराणियो, असांजी अम्मा विहांउ खां पहिरीं फ़ैसिलो कयो होसीं त हिक ॿिए जी प्यार सदके शादी खां अॻु कपिड़ा कोन ठाराहींदासीं ऐं न वरी शादी जी दावत कंदासीं, बल्कि उन्हनि शयुनि ते ख़र्च थींदड़ सॼी रक़म अव्हां खे। मूं खां वरी पुछो, बचड़ो अव्हां ईअं छो कयो? छाकाणि जो अहिड़ी ॻाल्हि घटि में घटि भारत में, सो बि हिंदू कुटुंब में थींदी कान्हे, छो जो संदन लाइ शादियूं जीवन जो हिकु अहम वाक़ियो हूंदी आहे। हुननि पाॿोह मां चयो, असां हिक ॿिए खे पवित्र ऐं ख़ालिस तोहफ़ो ॾियण ते घुरियोसीं ऐं इहो आहे प्रेम, बेलोस ऐं अणखुट मुहबत। असुल मसइलो इहो न आहे त असीं केतिरा ख़र्च था करियूं, बल्कि बुनियादी ॻाल्हि इहा आहे त असीं को बि कमु केॾी पाॿोह ऐं पंहिंजाप मां था करियूं। असां जॾहिं पंहिंजो ख़ासि मेड़ कोठाईंदा आहियूं त उन में चोखो कसम इहो खणंदा आहियूं त असां लाचारनि ऐं मुहताजनि जी बिना पैसे ख़िदमत कंदासीं। उन ई सूंह खां पोइ असां उन्हनि सभिनी खे पंहिंजे जीव सां जुड़े छॾियूं था जिन जो हिन जहान में अलाह खां सवाइ को बि कोन्हे। असां न छड़ो हुकूमत खां टको पैसो कोन वठूं, पर गिरजा वारा बि कुझु न ॾींदा आहिनि, छाकाणि जो असीं त तवक्कल जी तरक़ी ते तरण वारनि ऐं आज़ाद हवाउनि में उॾरंदड़ पखीड़नि वांगुरु आहियूं। असीं मुकमल तौर ते साईं ते आसरो करियूं था ऐं हू असांजा सभई सवाल अघाए थो। असांजो वास्तो लखे इंसाननि सां आहे। पाण कॾहिं बि ईअं कोन चऊं था त अफ़सोस जो असां वटि कुझु बि कोन्हे, छो त सम्झूं था त रुगो ॾोकड़ त सभु कुझु न आहिनि। असांजी दिलि में सदाईं कुझु न कुझु हूंदो ई त आहे। असां मौला खां मेहर था तलबियूं त संदसि नाले में थींदड़ हिन कम में को रुखणो न पवे। आख़िर में आउं हिकु नंढी नेटी माई जो ज़िक्र कंदुसि जंहिं पूरो साल सिंगार जो सामान कोन ख़रीद कयो ऐं सभु पैसा पाछी कंदी वई। साल जे आख़िर में हुन इहे ॾोकड़ मूं ॾांहुं मुंझा त जीअं उन्हनि खे पंहिंजे कमु आणिया। हीउ नंढड़ो अमल कुर्बानी जो केॾो त शानदार मिसाल आहे। मालूम इहो थियो त कुर्बानी ॾेई सभिनी खां वधीक सची मोहबत हासिल करे थी सघिजे।